अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिया ॾिया लाट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोई अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यूज़ जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं ॾाढियूं ख़ुशाइन क़िस्म जूं ॻाल्हियूं बि साम्हूं अचनि थियूं ऐं काफ़ी दोस्त इन ॻाल्हि खे बि एप्रिशिएट कनि था त अव्हां जेके वीडियोज़ जे ज़रिए ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहियो उहे ॾाढियूं काराइतूं आहिनि ऐं असांखे इंटरव्यू जे मरहले दौरान तव्हांजे वीडियोज़ में ॾिनल मालूमात ॾाढी कमु आई आहे। हीअ दोस्तनि जी महिरबानी आहे जेके दोस्त मूंखे इनबॉक्स बि कनि था, मैसेजिस बि कनि था ऐं कॉलूं करे मूंखे एप्रिशिएट बि कनि था ऐं इहा उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। सो दरअसल हिन सॼी स्ट्रगल जे पोयां बुनियादी मक़सदु बि इहो ई आहे तव्हां पंहिंजे इल्म जे आधार ते ऐं फ़हम जे आधार ते दोस्तनि जी मदद करे सघां ऐं जेतिरो मूंखां पॉसिबल थी सघे थो त मां पंहिंजे टिप्स जे ज़रिए ऐं मालूमात जे ज़रिए उन्हनि जे ज़हन जे बंदि थियल दरवाज़नि खे बि खोलण जी कोशिशि कयां थो ऐं नई मालूमात ॾियण जी बि कोशिशि कयां थो। अॼु छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो मेलो शुरू थी चुको आहे ऐं अव्हांजे इल्म में हुजणु खपे त हीउ शाह साईंअ जो 281 उर्स मुबारक आहे। ठीकु आहे, माना 281 इहो सुवालु थी सघे थो त बाबा 2024 में माना हिन वक़्तु शाह साईं जो कहिड़ो उर्स मल्हायो वञे थो पियो, तव्हां चवंदुसि 281 बाबा गुज़िरियल साल कहिड़ो 280 त हाणे ही इंफॉर्मेशन अव्हांजे बारीक इंफॉर्मेशन आहे, नंढी इंफॉर्मेशन आहे पर अव्हां वटि हुजणु घुरिजे। शाह साईं जे मेले जी शुरूआति अदबी तारीख़ूं लिखनि थियूं त 1932 ईस्वीअ में थी आहे जॾहिं पहिरियों भेरो अदबी कॉन्फ्रेंस थी आहे, मेलो मल्हायो वियो आहे ऐं इहो जेको मेलो शाह साईं जो आहे उर्स मुबारक आहे बाक़ाइदा उहो मीरा मोहम्मद शाह ऐं साईं जेम सैद जी महिनतुनि ऐं कोशिशुनि सां शुरू थिए थो ऐं बाक़ाइदा अदबी कॉन्फ्रेंसूं थियनि थियूं ऐं हर साल शाह साईं जे मेले में जेका अदबी कॉन्फ्रेंस थिए थी उन में मकाला पढ़जनि था ऐं पोइ उहे मकाला वरी किताबी सूरतुनि में बि आंदा वञनि था पिया। सो असां वटि खोड़ सारा किताब इन मकालनि जे तरतीब सां आधारियल आहिनि। शाह साईं जो इंटरव्यू में तव्हां खां पुछनि था त बाबा सुर आशा मां को शेर ॿुधायो जंहिंमें निमाज़ जो ज़िक्र हुजे। हाणे सुर आशा जो शेर ऐं वरी निमाज़ जो, ठीकु आहे त जां पसी पाण खे तां नाह निमाज़ सभु विञाए साज़ तंहिंखां पोइ तकबीर चओ। हाणे आशा में निमाज़ जो ज़िक्र ॿियनि बेतनि में बि आहे पर हीउ हिकिड़ो बेत मूंखे यादि अची वियो ऐं जां पसी पाण खे तां नाह सुजूद विञाए वजूद तंहिंखां पोइ तकबीर चओ, याने सोम सलवात जो ज़िक्र, निमाज़ जो ज़िक्र, सजदे जो ज़िक्र सुर आशा में कुझु हीअं आयो आहे जां पसी पाण खे तां नाह निमाज़ सभु विञाए साज़ तंहिंखां पोइ तकबीर चओ, या जां पसी पाण खे तां नाह सुजूद विञाए वजूद तंहिंखां पोइ तकबीर चओ। बाक़ी आशा में तव्हांखे ख़बर आहे त अखियुनि जो ज़िक्र ऐं ॿियो खोड़ सारो ज़िक्र उन ते अॻु असां ॻाल्हाए आया। तव्हांखां पुछनि था त बाबा लतीफ़ साईं कुझु ज़िक्र कयो आहे पखियुनि जो, तव्हां चओ हा साईं बिल्कुलु लतीफ़ साईं कूंज जो ज़िक्र कयो आहे, लतीफ़ साईं काम जो ज़िक्र कयो आहे, कांगलड़े जो ज़िक्र कयो अथसि, कूंज जो हुमा पखीअ जो ज़िक्र कयो अथई, ईअं लतीफ़ साईं पखियुनि जो ज़िक्र तमामु घणो कयो आहे। अच्छा, जानवरनि में बाबा कुझु जानवरनि जा नाला असांखे ॿुधाईंदो जंहिंजो लतीफ़ साईं ज़िक्र कयो आहे। तव्हां चवंदो साईं घोड़े जो ज़िक्र कयो अथई, उठ जो ज़िक्र कयो अथई ऐं हरण जो ज़िक्र कयो अथई, अहिड़े तरीक़े सां मांगर बछ जो ज़िक्र कयो अथई, मांगर बछ जो ज़िक्र लतीफ़ साईं कयो आहे पंहिंजी शाइरीअ में। अहिड़े तरीक़े सां जॾहिं सिलसिलो अॻिते हले थो पियो त वरी तव्हां खां पुछनि था पिया त तव्हां ॿुधाईंदो त लतीफ़ साईं कुझु वणनि जो बि ज़िक्र कयो आहे पंहिंजी शाइरीअ में। लतीफ़ साईं कुझु वणनि जो ज़िक्र कयो आहे ऐं कहिड़ा कहिड़ा वण आहिनि तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं कंडीअ जे वण जो ज़िक्र कयो अथई ऐं सुर ॾहर में बाक़ाइदे कंडीअ जे वण खे मुखातिब थी केतिरा ई शेर चया अथई ऐं इन सां गॾोगॾु लतीफ़ साईं कंडीअ जे वण खां अलावा ईअं सम्झो त जाओ जमर जो ज़िक्र कयो अथई, जमर बेद जो वण ऐं लईअ जो वण उनजो ज़िक्र कयो अथई। अहिड़े तरीक़े सां खबड़ जो ज़िक्र कयो अथई, ॼार जो ज़िक्र कयो अथई लतीफ़ साईं, रोहिड़े ऐं लयार जो ज़िक्र कयो अथई। जेकॾहिं ईअं असां मुख़्तलिफ़ वणनि जा नाला खणंदासीं त पोइ असांखे किरड़, सरखंड इहे वण बि लतीफ़ साईं पंहिंजे शाइरीअ में ॻाया आहिनि। थूअर खे ॻायो अथई ऐं जीअं जाओ जी ॻाल्हि कई त मां तव्हांखे जाओ जे बारे में ॿुधायां त इहे लईअ जे वण खे जाओ था चवनि पिया ऐं बेद जे वण खे जमर था चवनि पिया। तमर जो बि ज़िक्र लतीफ़ साईं कयो आहे, तमर यानी खजी। ऐं अहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदासीं त लतीफ़ साईं मुख़्तलिफ़ वणनि जा बाक़ाइदा गिदामड़ीअ जो बि ज़िक्र कयो अथई, खबड़ जो बि ज़िक्र कयो अथई। त अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं जी शाइरीअ में असांखे ज़िक्र मिले थो पियो।
वरी तव्हांखे चवंदा भला उहो शेर ॿुधायो जंहिंमें लतीफ़ साईं ॿेड़ीअ जो ज़िक्र कयो आहे। हाणे इलाही शेर आहिनि लतीफ़ साईं जंहिंमें ॿेड़ीअ जो ज़िक्र कयो अथई, पर तव्हां चवंदो साईं हीअड़ो ॿेड़ीअ जा ॾुतड़ पे ॾींहं थिया, पुछो तव्हां न पिरियां करलाहू थी कॾहिं। वरी तव्हांखे चवंदा अञा को ॿियो शेर ॿुधायो, तव्हां चवंदो त लतीफ़ साईं चयो त हीअड़ो ॿेड़ीअ जा ॾुतड़ पे ॾींहं थिया, पुछो तव्हां न पिरियां करलाहू थी कॾहिं। इन जो मक़सदु छा आहे लतीफ़ साईं जे शेर जो तव्हां खां पुछंदा, तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं चवे थो त मुंहिंजो हीअड़ो ॿेड़ी वीरान ॿेड़ीअ जीअं कई ॾींहंनि खां वठी ॾुतड़ियल हालत में आहे, तकलीफ़ में आहे, अकेलो आहे, लावारिस हालत में पियो आहे, पर अॼु ॾींहं ताईं कंहिं बि मूंखां प्रीअं कॾहिं बि मूंखां कर लहण जी नियत सां, यानी सार लहण जी नियत सां, तबियत पुछण जी नियत सां, संभालण जी नियत सां कॾहिं न पुछियो आहे, पुछो तव्हां न पिरियां करलाहू थी कॾहिं। सो ही लतीफ़ साईं जे हवाले सां शेर जंहिंमें ॿेड़ीअ जो ज़िक्र आहे, हूअं ॿेड़ियुनि में ॿेड़ियुनि जा ज़िक्र इलाही आहिनि। ठीकु आहे। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा त लतीफ़ साईंअ जी शाइरीअ मां तव्हां असांखे ॿुधायो त जेको औरत जो किरदारु आहे उन में वधीक कहिड़ी औरत खे लतीफ़ साईं उहा कहिड़ी औरत आहे जंहिंखे लतीफ़ साईं इश्क जो इमाम करे छॾियो आहे। हाणे ॾिसो लतीफ़ साईं जी शाइरीअ में सूरमियुनि जो ज़िक्र आहे, तव्हांजे इल्म में आहे, पर हाणे लतीफ़ साईं हिकिड़ी सूरमी आहे जंहिंखे इश्क जो इमाम करे तसवुरु कयो अथसि, उहा आहे सुहिणी। माना सुर सुहिणीअ में लतीफ़ साईं इहा ॻाल्हि बि कई आहे, ऐं सुर सुहिणीअ जे लाइ चवंदा आहिनि त उहा लतीफ़ साईं खे ॾाढो इंस्पायर करे थी, ऐं लतीफ़ साईं सुहिणीअ जी जेका कैफ़ियत आहे या जेका हालत आहे या जेको इश्क में जेका जुस्तजू आहे उनखे ॾाढो सारायो आहे। वरी तव्हांखे पुछनि था त भला उहा कहिड़ी सुरमी आहे जंहिं ते 5 सुर लिखिया अथई, त उहो तव्हां चवंदो सुर ससुईअ ते उन 5 सुर लिखिया आहिनि। सो ईअं ॻाल्हियुनि मां जॾहिं ॻाल्हियूं निकिरंदियूं त मां लतीफ़ियात जे हवाले सां सुठे नमूने सां बयानु करे सघंदो। लतीफ़ियात जे हवाले सां PhD थीसिस आहिनि, उहे तव्हांजे नज़र मां हुजणु घुरिजनि। पहिरीं सिंध में सिंधी माण्हू जेको सिंध में जेका पहिरीं PhD थी आहे उहा डॉक्टर शाहनवाज़ शोढर साहिब जा शाह लतीफ़ ऐं सिंधी सकाफ़त, ऐं उनखां पोइ वरी पोइ लतीफ़ियात ते PhDs जो सिलसिलो हली पियो आहे, ऐं केतिरनि माण्हुनि PhDs कयूं आहिनि ऐं अञा ताईं PhDs लतीफ़ साईं ते थियनि थियूं पियूं। इहो बि तव्हांजे इल्म में हुजणु घुरिजे। सो उमेदु आहे त असांजा लतीफ़ साईं जे हवाले सां अॼोका टिप्स, अॼोकियूं ॻाल्हियूं, अॼोकी मालूमात अव्हांजे कमु ईंदी, ऐं यकीनन कमु ईंदी, छाकाणि त असां बुनियादी मालूमात तव्हां सां शेयर कयूं था पिया। अव्हांजे मुताले में इहे शयूं हूंदियूं, पर वरी उनखे रिव्यू कयूं था त जीअं असां तव्हांजे लाइ आसानी पैदा करे सघूं। सो वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, तेसिताईं मोकिलाणी न आहे, जॾहिं पेर तेॾां ख़ैरु।